अस्सलामुअलैकुम नाज़रीन, रोशनी न्यूज़ के साथ रोशनी के इस सफ़र में मैं हूं आपकी मेज़बान, आपके साथ अस्पतुल बलोच। नाज़रीन, रोशनी न्यूज़ के सिंध के मुख्तलिफ शहरों के रिपोर्टर हमारे साथ हमारी टेलीफोन लाइन पर मौजूद हैं। आए उनकी दी हुई अपडेट न्यूज़ सुनते हैं। जी एस बतूल आऊं तव्हांखे ॿुधाईंदो हालात अॼु दुनिया समेत पाकिस्तान समेत पूरी सिंध ऐं बिटशा में बि उस्तादनि जो आलमी ॾींहुं मल्हाइजी रहियो आहे। हिन सिलसिले में बिटशा अली वली अल्लाह स्कूल जे उस्तादनि चयो त उस्ताद माशरे जो आला मक़ाम आहिनि ऐं सुञाणप आहे। जेकॾहिं उस्ताद न हुजे हा त शायदि अॼुकल्ह मुआशरे में तइलीम खां महरूम हुजे हा ऐं तइलीम न हुजे हा ऐं ॿार जानवरनि जो मिसाल ॾींदा। हिन चयो त उस्तादनि जी ख़िदमत हमेशह ॿारनि खे आला मक़ाम ते पहुचायो आहे ऐं पहुचाईंदो रहंदो। ऐं अॼु उहे ॿार जेके उस्तादनि खां पढ़ी आला स्कूलनि ऐं कॉलेजनि खां थींदा, यूनिवर्सिटियुनि खां थींदा, अॼु आला उहिदनि ते फाइज़ आहिनि। उस्तादनि चयो त अफ़सोस ॻाल्हि आहे त एॾे वॾी ख़िदमत ऐं महिनत खां पोइ बि उस्तादनि खे उहो मक़ाम नथो मिले जेको उन्हनि खे मिलणु खपे। जी